खैरपुर रिपोर्टर अब्दुल रज़ाक शर्जे की औरतूं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में BISP मां किस्त वसूल करे रहियूं आहिनि। जिन सर्वे न कराई या जिन जी किस्त नथी अचे इहे 3 अगस्त ताईं पंहिंजी सर्वे कराए वठनि। जिन जी सहूलियत जे लाइ असिस्टेंट कमिश्नर कोट ॾिजी दरिया ख़ान चांडियो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी किस्त वठंदड़ औरतुनि जे लाइ मीटिंग कई आहे। जिन औरतुनि सर्वे नाहे कराई औरतुनि खे पाण सां गॾु ॿारनि जो ॿे फॉर्म, पंहिंजो NIC कार्ड ऐं मुड़ुस जी मोबाइल नंबर लाज़मी खणी अचनि। चेयरमैन UC चेयरमैन यूनियन काउंसिल टाउन कमेटी में रजिस्ट्रेशन सेंटर कायम कराया आहिनि। औरतुनि आसानी सां सर्वे कराए सघनि। सर अॼु जी मीटिंग जे बारे में थोरो ॿुधायो। जी मीटिंग असांजी बेनज़ीर इनकम सपोर्ट जे जेके टीम मेंबर आहिनि, असिस्टेंट डायरेक्टर आहिनि ऐं उन्हनि सां गॾोगॾु यूनियन काउंसिल्स ऐं टाउन कमेटीज़ जा जेके चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन आहिनि उन्हनि सां असांजी मीटिंग थी। जीअं त तव्हांखे ख़बर या आहे त रजिस्ट्रेशन ऐं सर्टिफिकेशन जेका आहे, जेके बि बेनज़ीर इनकम सपोर्ट जो मुस्तक़ औरतूं आहिनि उन्हनि जो रजिस्ट्रेशन जो प्रोसेस स्टार्ट थी चुको आहे। असां हर यूनियन काउंसिल जे ऑफिस ऐं टाउन कमेटी जे ऑफिस में असां जेको आहे हिकिड़ा सेंटर्स क़ाइमु कराइणा आहिनि जिते जेके बि औरतूं आहिनि उहे वञी करे पंहिंजी रजिस्ट्रेशन कराए सघनि। जेके औरतूं 3 अगस्त ताईं पंहिंजी रजिस्ट्रेशन न कराईंदियूं, जेका नेक्स्ट किस्त ईंदी उन में उहे जेके आहिनि मुस्तक़ न थी सघनि। इन जे करे मां सभिनीनि खे इहा गुज़ारिश कयां थो ऐं सभिनीनि खे अर्ज़ु बि रखूं था त सभु औरतूं वञी करे पंहिंजी रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट कराइनि। यूनियन काउंसिल जे चेयरमैननि ऐं उन सां गॾोगॾु बेनज़ीर इनकम सपोर्ट जा जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि सां कॉन्टेक्ट करे इहो प्रोसेस जल्द खां जल्द कंप्लीट कराइनि त जीअं जेको आहे न असां इहा फाइनलाइज़ करे ऐं मथे मोकिले छॾूं। सेकेंड असांजो जेको एजेंडा हुयो प्लांटेशन ड्राइव आहे। डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर साहब असां कॉन्टेक्ट में आहियूं। उन्हनि चयो आहे त तव्हां असांखे हर यूनियन काउंसिल जी रिक्वायरमेंट मोकिलियो। उहा रिक्वायरमेंट असां मोकिलींदा पिया ऐं इनशाला जल्द जेके प्लांट अची ईंदा उहे बि असां यूनियन काउंसिल जे चेयरमैननि खे ॾेई करे हर यूनियन काउंसिल में प्लेस कराईंदासीं। थैंक यू। महिरबानी।